أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قالوا تالله لقد آثرك الله علينا وإن كنا لخاطئين قال لا تثريب عليكم اليوم يغفر الله لكم وهو أرحم الراحمين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته या आयत नंबर 91 ऐं 92 91 ऐं 92 सूरह यूसुफ 12 नंबर जेका सूरह आहे क़ुर में उन जी आयत हुई। इन खां हाणे इन में यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके भाइर आहिनि उन्हनि जो रिएक्शन आहे, कहिड़ी ॻाल्हि ते उन्हनि जो रिएक्शन आहे। पहिरीं वारी जेके आयात आहिनि उन में जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो पंहिंजे भाइरनि खे त तव्हांखे यादि आहे त तव्हां यूसुफ सां ऐं उन जे भाउ सां छा कयो, त उन्हनि खे सभु शयूं रिमाइंड थी वियूं ऐं उन्हनि जेको आहे पोइ छा चयो त तूं जेको उहो यूसुफ आहे, त यूसुफ अलैहिस्सलाम चयो त हा मां यूसुफ आहे, हे मुंहिंजो भाउ आहे। ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला बेशक अल्लाह सुब्हानहू व तआला जेके तक़वा करण वारा आहिनि, जेके सब्र ऐं तक़वा करण वारा आहिनि, उन्हनि जो अजर जेको आहे, उन्हनि जो जेको रिवार्ड आहे उहो वेस्ट न कंदो आहे। जेके मोहसिनीन आहिनि, जेके पंहिंजी ज़िंदगी में बेस्ट कंदा आहिनि, जेके मोहसिन आहिनि, उन्हनि जो रिवार्ड अजर ज़ाया न कंदो आहे। जंहिंखे अल्लाह सुब्हान तक़वा मतिलबु अल्लाह जो ख़ौफ़ आहे, अल्लाह सुब्हान तआला जॾहिं बि को बि अमल कंदा आहिनि उनखे इहा ख़बर हूंदी आहे त अल्लाह ताला असांखे ॾिसे थो। ऐं जेके सब्र करण वारा आहिनि, इहो यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो। त हाणे उन जा भाइर जेके आहिनि उन्हनि जो रिस्पॉन्स आहे, जेको भाइरनि जो जवाबु आहे, उहे भाइर छा था चवनि, क़ालू तल्लाहि लक़द आथरकल्लाहु अलैना, चवनि था अल्लाह जो कसम आहे। क़ालू तल्लाहि, तल्लाहि जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियलु आहे उन्हनि जे भाइरनि जे वात मां, उन्हनि जे भाइरनि जेको तल्लाहि लफ़्ज़ यूज़ कयो आहे उहो यूज़ कयो अथऊं 3 दफ़ा। हाणे तल्लाहि जो मक़सदु इहो आहे, जीअं त वल्लाहि अल्लाह जो कसम आहे, तल्लाहि उन ते वधीक ज़ोर हुजे, जीअं अचानक सां या सरप्राइज़िंगली या हैरत सां कोई चए तल्लाहि अल्लाह जो कसम आहे, त अल्लाह सुब्हानहू व तआला क़ालू तल्लाहि लक़द आथरकल्लाहु अलैना, अल्लाह जो कसम आहे त बेशक अल्लाह तोखे असां ते फेवर ॾिनी आहे, अल्लाह तोते असांखे हिकु दर्जो मथे ॾिनो आहे, फेवर ॾिनी आहे। इहो उन जे भाइर यूसुफ अलैहिस्सलाम खे चयो जॾहिं उन्हनि खे ख़बर पइजी वई त इहो यूसुफ अलैहिस्सलाम आहे। त हाणे तल्लाहि जेको कसम खयल आहे उन जे भाइर जे वात मां, उहो जेको आहे 3 दफ़ा मैंशन थियल आहे क़ुर सूरह यूसुफ में। ऐं हिकु दफ़ो उन्हनि जॾहिं पंहिंजे पीउ खे चयो, उन सां कावड़ कयो पंहिंजे पीउ सां, त तूं अञा ताईं यूसुफ खे यादि कंदो रहंदो ऐं तूं यादि करे रहियो आहे, अञा ताईं यूसुफ खे यादि करे। हिकु दफ़ो उन वक़्तु उन्हनि पंहिंजे पीउ ते जॾहिं कावड़ में तल्लाहि यूज़ कयो। ॿियो दफ़ो जॾहिं उन जे खे चयो वियो त तव्हां चोर आहियो ऐं तव्हां जेको आहे कप बादशाह जो गुम आहे, तव्हां चोर आहियो, त उन वक़्तु उन्हनि तल्लाहि इस्तेमालु कयो त असां अल्लाह जो कसम आहे त असां जेको आहे चोर न आहियूं ऐं तव्हांखे ख़बर आहे त असांजो कैरेक्टर छा आहे, असां पहिरियां बि आया हुआसीं, तव्हांखां नाणो वठी वियासीं ऐं अहिड़े क़िस्म जो को बि असां अमल न कयो, ऐं उन वक़्तु बि अल्लाह जो कसम कयो। हाणे वरी 3 दफ़ो जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त इहो यूसुफ अलैहिस्सलाम आहे, त उन वक़्तु बि चवनि था तल्लाहि। हाणे उन वक़्तु जे उहे मुस्लमान हुया, इहा तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त याक़ूब अलैहिस्सलाम, उनजे पुटु यूसुफ अलैहिस्सलाम, ॿिया बि उनजा जेके यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर हुया उहे बि याक़ूब अलैहिस्सलाम जा पुट हुया, त उहे सभु उन वक़्तु मुस्लमान हुया। हाणे जॾहिं बि याक़ूब अलैहिस्सलाम ऐं यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह सुब्हानहू व तआला जो ज़िक्र कयो आहे क़ुर सूरह में, त उन्हनि माण्हुनि खे हिदायत लाइ अल्लाह जो नालो खयो आहे, माण्हुनि खे फ़ाइदे ॾियण लाइ, सब्र लाइ उन वक़्तु अल्लाह अज़्ज़ व जल जो नालो इस्तेमालु कयो आहे। पर जॾहिं उन्हनि जे भाइरनि इस्तेमालु कयो आहे, उन्हनि इहो अल्लाह जो नालो इस्तेमालु कयो आहे जॾहिं पंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि अथनि या पंहिंजी ॻाल्हि मजराइणी अथनि या कावड़ जी हुन में उन्हनि पंहिंजी ॻाल्हि ॿिए खे यकीन ॾियारण लाइ। त ईअं इलाही दफ़ा थींदो आहे त तव्हां ॾिसंदा त तव्हां अल्लाह सुब्हानहू व तआला जो नालो इस्तेमालु कंदा आहियूं असां कॾहिं कॾहिं झेड़े में या ॿिए खे घटि करण में, या वरी असां पंहिंजो पाण खे सही साबित करण में, ॿिए खे ग़लति साबित करण में असां अल्लाह अज़्ज़ व जल जो नालो इहो इस्तेमालु कंदा आहियूं। अल्लाह सुब्हानहू व तआला जो नालो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके बि हदीस आहिनि, जेके इहे शयूं इहे इन करे न आहिनि जो मां तव्हांखे घटि ॾेखारियां, तव्हां ॿियो कंहिंखे घटि ॾेखारियो, या कोई जेको आहे पंहिंजे पाण खे वधीक ॾेखारे ॿिए खां, त इहे शयूं इन जे लाइ न आहिनि। इहे शयूं छाजे लाइ आहिनि? अल्लाह जी रहमत आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे हिते ॿुधाए थो त इहे शयूं ईअं न आहिनि त असां ज़बान जे लाइ सिर्फ़ु चऊं। जीअं हिकिड़ो माण्हू वञे पियो बाज़ार में
त हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु उन्हनि खे ॿुधो त उहे छा उहे चवनि पिया अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, उहे बार बार अस्तग़फिरुल्लाह चवनि पिया। त अली रज़ियल्लाहु अन्हु खे रोकियो, चई त बीह ऐं तुंहिंजी अस्तग़फिरुल्लाह में अस्तग़फिरुल्लाह हुजे, सिर्फ़ु ज़बान सां न हुजे। इलाही मुंहिंजा अहिड़ा दोस्त आहिनि जेके मुस्लमान न आहिनि, उहे चवंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह माशा अल्लाह, ऐं इहे शयूं इहे लफ़्ज़ उन्हनि जे वात मां निकिरंदा आहिनि, पर इहे शयूं सिर्फ़ु उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त असां छा था चऊं। इहे शयूं सिर्फ़ु ज़बान जूं हूंदियूं आहिनि, उन जी सिर्फ़ु जेका ज़बान जेका आहे उन ते अलाह जो नालो हूंदो आहे, पर उन्हनि खे ख़बर न आहे त असां इन जी असुलु माना छा आहे। त इहा बि सुठी ॻाल्हि आहे अगरि उहे अलाह सुब्हानो ताला जो नालो खणनि था। तव्हांजे करे तव्हां अगरि अलाह जो नालो बार बार इस्तेमालु कयो था, अल्हम्दुलिल्लाह त चओ शुक्र अल्हम्दुलिल्लाह माशा अल्लाह तबारक अल्लाह। तव्हां जेको नॉन मुस्लिम को दोस्त आहे, अगरि उहो अलाह अज़्ज़ व जल जो नालो खणे थो तव्हांजी इन्हनि ॻाल्हियुनि जे करे, इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे। त उन्हनि चयो अलाह जो कसम आहे, ॿाहिरि चयो लक़द आथरक अल्लाहु अलैना, त बेशक अलाह सुब्हानो व ताला तोखे असां ते फेवर ॾिनी आहे, तोखे असांखे मथां कयो आहे, तोखे असांखां वधीक भलो कयो आहे। ऐं आसरक जो मक़सदु इहो आहे, आसर जीअं का शइ असरु छॾे वञे, आसरक अल्लाहु आसर जो मक़सदु इहो आहे का शइ असरु छॾे वञे उनखे चवनि। जीअं हिकिड़ो उठ आहे, हिकिड़ो मिसाल आहे अरबी में, त उठ आहे उन जे गोश्त ते मथां चर्बी चढ़ियल आहे, उहा जॾहिं चर्बी तव्हां हटाए छॾियो त जेको गोश्त जेको बचंदो उहो साफ़ु सुथिरो ऐं सुठो हूंदो, उन ते का शइ असरु छॾे। जीअं असां चवंदा आहियूं न तुंहिंजे दिलि ते इहे ॻाल्हियूं असरु छॾे वेंदियूं, या इहे ॻाल्हियूं मुंहिंजे दिलि ते असरु छॾे वियूं, को निशान छॾे वञनि ऐं उहो सुठाई वारो निशान हुजे। त उनजे भाइरनि चयो त असां त इहो सम्झो त तुंहिंजो जेको असरु आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे, उहो सिर्फ़ु याकूब असांजे पीउ ते आहे। असां इहा कोशिशि कई त उन तां बि तुंहिंजो असरु ख़तमु थी वञे, पर हाणे कसम खणी चयो त अलाह सुब्हानो व ताला बि तोखे असांखां वधीक जेको आहे उहो कयो आहे। अलाह सुब्हानो व ताला जे अॻियां बि तुंहिंजो असरु जेको आहे उहो वधीक आहे। ऐं इन्हनि इहा शइ जेका आहे उहा वञी अलाह सुब्हानो व ताला जो आसरक अल्लाहु अलैना। पोइ उन खां पोइ चऊं व इन कुन्ना लखातीन, ऐं बेशक असीं ई जेका हुआ उहे ख़ता करण वारनि मां हुआसीं, असीं जेका आहे उहे ग़लती करण वारा हुआ, असां ई जेके आहिनि उहे ग़लती कई। हाणे हिकिड़ो हूंदो आहे ख़ित, ॿियो हूंदो आहे ख़त। त हिननि हिकिड़ो हूंदो आहे ख़ित ऐं ख़त, ॿ इस्तेमालु थियल आहिनि क़ुर में। हिकिड़े जी माना इहे जीअं तव्हां मिसाल जे तौर ते तव्हां खां का ग़लती थी वई पर तव्हांजो इंटेंशन ग़लती करण वारो न हुयो, तव्हां खां उहा ग़लती थी पर तव्हां जीअं मिसाल जे तौर ते तव्हां जेको आहे वञो था, तव्हांजी कप आहे हथ में, उन कप में चांहि आहे या खीरु आहे, गरम का बि शइ आहे, तव्हांजो पेर कंहिंमें छिड़ी पियो ऐं तव्हांजो कप किरी पियो, ॿियो कोई उन सां उनखे सड़ी पियो तव्हांजी चांहि सां, त इहा तव्हांजी ग़लती जेका आहे पर्पसफुल न हुई, इहा तव्हांजी ग़लती थी वई छो जो तव्हां थेड़ खाधो। पर ॿी जॻह तव्हां वञो था, तव्हां ॼाणी वाणी कंहिंजे मथां चांहि था उछलायो, त उनखे चवंदा आहिनि ख़त्या। ऐं जेका ॼाणी वाणी न हुजे उनखे चवंदा आहिनि ख़त। त हिन में इन्हनि चयो त असां जेको आहे इहा ग़लति हुयासीं, असां जेको आहे तुंहिंजे बारे में ग़लति हुयासीं। हाणे हिन लफ़्ज़नि मां बि मुफ़स्सिरुनि इहा बि शइ कढी आहे त हुननि इहो चयो त असां जेको आहे तुंहिंजे बारे में ग़लति हुयासीं, मतिलबु असां ग़लति न आहियूं पर असां तुंहिंजे बारे में ग़लति हुयासीं। इन जो मक़सदु इहो न आहे त उन्हनि पंहिंजी ग़लती मञी, पर इहे चवनि त असां वाक़ई में ग़लति हुयासीं पर तुंहिंजे बारे में ग़लति हुयासीं। हुननि खे अञा बि इहा शइ न हुई त असां जेको आहे एॾी वॾी ग़लती कई हुई। त उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे छा था चवनि, क़ाल तसरीब अलैकुमुल यौम, यूसुफ अलैहिस्सलाम चयो अॼु अव्हां ते को बि तव्हांजे मथां मयार कोन्हे, का बि तव्हांजे मथां शेम कोन्हे, को बि तव्हांजे मथां का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हाणे तसरीब जो मक़सदु छा आहे? तसरीब जो क़ाला तसरीब निकितल आहे सरब मां। सरब जीअं मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसंदव को जानवर आहे उनखे ज़बह कयो, बकरी आहे या ॻऊं आहे, त उनजे अंदरि जेको मैदो हूंदो आहे, स्टमक हूंदो आहे, स्टमक जे मथां हिकिड़ी लाइन हूंदी आहे, तव्हां जॾहिं स्टमक खे कटींदा आहियो अंदरां जेके आहिनि उहे तमामु बुरियूं शयूं निकिरंदियूं आहिनि स्टमक जे अंदरां। तव्हां ॾिसंदा त तव्हां ॾिसण जी दिलि न चवंदी, तमामु बुरियूं शयूं निकिरंदियूं, उनखे चवंदा आहिनि सर्प। तव्हां जेका ॿाहिरीं लाइन आहे उहा तव्हां लाइन कटी ऐं अंदरां जेको आहे उनजूं एब जेको आहे उनजी जेको अगली शयूं किनियूं शयूं उहे ज़ाहिर थी पियूं, उनखे चवंदा आहिनि तसरीब। त इनखे उन वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम चवनि था ला तसरीब, अॼु तव्हांजे मथां को बि तव्हांजो जेको एब आहे, तव्हां जेको मूंसां कयो, जेको मुंहिंजे भाउ सां कयो, जेको असांजे पीउ सां तव्हां कयो, उहो जेको आहे तव्हां अगली शयूं कयूं, तमामु ख़राबु शयूं कयूं, अॼु जेके आहिनि अॼु जे ॾींहं ते, अलियुम मतिलबु अॼु जे ॾींहं ते
उहे शयूं मां तव्हां न खणी ईंदुमि। अॼु जे ॾींहं ते तव्हांजे मथां को बि शेम कोन्हे, उहो तव्हां ते जेको आहे का बि अहिड़ी। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम ईअं नथा चवनि त मां जेको आहे तव्हांखे माफ़ु करे छॾियो या जेके तव्हां मूंसां कयो सभु शयूं जेके धोपिजी वियूं मां तव्हांखे माफ़ु करे छॾियो। न, यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चवनि था अॼु जे ॾींहं ते तव्हां ते का बि मयार कोन्हे, तव्हां जेको बि कुझु कयो उहो तव्हांजे मुंहिंजे विच में, मां हाणे तव्हांखे इहा शइ वरी एक्सपोज़ न कंदुसि, इहा शइ वरी कंहिंजे अॻियां तव्हांखे इन जे बारे में शेम न कंदुसि। जीअं तव्हां सां कोई ग़लति थो करे, तव्हां सां कोई बि माण्हू आहे, को बि इंसानु आहे, उहो तव्हांजे मथां को बि शइ ग़लति थो करे त तव्हां चवंदा थोरी 2-3 ॾींहंनि खां पोइ तव्हां जॾहिं थधा था थियो, सही था थियो, तव्हांखे कोई चए थो त बसि हाणे उहो तव्हां खां माफ़ी थो वठे, तूं हुनखे माफ़ु कर। तव्हां हुनखे माफ़ु त कंदव, तव्हां हुनखे माफ़ु कंदव त तूं जेको मूंसां कयो हाणे मां इहो कंहिंसां ज़िक्र न कंदुमि, न ई मां तोखे इन जे बारे में तोखे घटि ॾेखारींदुमि तूं मूंसां हीअं कयो। पर इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हांजे जेको बि हुन तव्हां सां कयो उहे सॼो तव्हां जेको आहे दिलि मां साफ़ु करे छॾियो, तव्हां वरी हुन सां ओढ़ा जो ओढ़ा थी वियो। पहिरियां तव्हां हुन सां गॾु मानी खाईंदा हुओ, तव्हांजो सुठो दोस्त हुयो, तव्हां हुन सां गॾु उथंदा हुओ, वेहंदा हुओ, ॻाल्हाईंदा हुओ, पर हाणे जॾहिं हुन तव्हां सां को अहिड़ी ग़लती कई, को ग़लति कमु कई ऐं तव्हां खां पोइ माफ़ी बि वरितई, त उहो जेको रिश्तो हुयो पहिरियां वारो, उहा शइ न हलंदी, उहा शइ बरक़रार न रहंदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे दिलि में उहे शयूं हलंदियूं। त माफ़ी ॾियण लाइ उहे जेके शयूं ईअं न आहे त तव्हां जेको आहे उनखे 100% माफ़ु करे छॾियो। त तसरीब जेको आहे इहो उन मां बि निकितल आहे यसरिब। यसरिब तव्हांखे ख़बर आहे त मदीने जेको आहे, मदीने जो पहिरियों नालो यसरिब हूंदो हुयो। उहो उन रीजन में यसरिब इन करे चवंदा त उन रीजन में उन वक़्तु मदीने में त बीमारियूं जेके आहिनि सभ खां वधीक हिट कंदियूं, सभ खां वधीक घणियूं बीमारियूं मदीने में हूंदियूं। त इन जे करे उनखे चवंदा यसरिब। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत कई त उन्हनि खे ख़बर पई, उन्हनि जो नालो, उन्हनि दुआ कई मदीने लाइ ऐं उन्हनि जेको आहे नालो उन्हनि जो चेंज कयो, नालो बदिलाए करे तीबा या ताबा रखियऊं। मुफ़स्सिरीन जा तीबा या ताबा मतिलबु प्योर पाक जेको आहे इहो नालो रखियऊं। उन खां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं शिफ्ट थिया त माण्हू उनखे चवंदा मदीनतुन नबी, मतिलबु नबी जो शहर। मदीने जी मक़सदु माना आहे अरबी में शहर, त मदीनतुन नबी, पोइ इन शॉर्ट माण्हू चवंदा आहिनि मदीना। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं शिफ्ट थिया, हिजरत कई मदीने में, त मदीनतुन नबी चवंदा। उन खां पोइ मदीने जे नाले सां फेमस मशहूरु थियो, त इन खां पोइ असां चवंदा आहियूं मदीना। त यसरिब उन मां बि तसरीब, उन मां बि मुफ़स्सिरीन चयो आहे त इन जी माना इहा बि आहे त उन वक़्तु जेके आहिनि बीमारियूं उते जेके आहिनि तमामु घणियूं हूंदियूं, वायरल इंफेक्शन जेके आहिनि उहे उते मदीने में घणा हूंदा। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ कई, उन खां पोइ इहे शयूं ख़तमु थी वियूं। त उन खां पोइ क़ाल ला तसरीब अलैकुमुल यौम, पोइ चवंदा यग़फ़िरुल्लाहु लकुम व हुव अरहमुर राहिमीन। अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे बख़्शींदो ऐं उहो ई अरहमुर राहिमीन आहे। मां हाणे ॿियनि लफ़्ज़नि में यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चए थो तव्हां जेको मूंसां कयो आहे, तव्हां जेका बि शइ मूंसां कई आहे, तव्हां जेको बि ग़लति कयो आहे, मां जेको आहे उहा शइ तव्हां कंहिंजे साम्हूं ज़ाहिर न कंदुमि। हाणे इहो हिकिड़ो पैलेस महल आहे, उते इहा गुफ़्तगू थी रही आहे जिते यूसुफ अलैहिस्सलाम खे किंग जो दर्जो आहे ऐं उनजा भाइर जेके आहिनि उन खां वठणु आया नाणो ऐं उन खां ॿिए लिहाज़ खां पिनणु आया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे अकेला न हूंदा, उन्हनि खां पोइ उनजे उते सिक्योरिटी गार्ड्स हूंदा, उते ॿिया माण्हू बि हूंदा जेके नाणो वठणु आया हूंदा, इलाही माण्हू हूंदा। उन्हनि सभिनि जे साम्हूं इहा गुफ़्तगू थी रही हुई। त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चए थो यग़फ़िरुल्लाहु लकुम व हुव अरहमुर राहिमीन। अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे जेको आहे बख़्शींदो, अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे माफ़ु कंदो ऐं उहो ई जेको आहे सभ खां वधीक ॿाझारो आहे, उहो ई अरहमुर राहिमीन आहे, उहो ई रहम करण वारो आहे, उहो ई राहिम आहे, उहो ई रहीम आहे। त ॿियनि लफ़्ज़नि में मां इंसानु आहे, यूसुफ अलैहिस्सलाम चवंदा मां इंसानु आहे, त मां तव्हांजो जेको बि मूंसां कयो मां उहा शइ वरी न खणी ईंदुमि। पर अल्लाह सुब्हानहु व तआला जेको आहे, तव्हां अगरि अल्लाह सुब्हानहु व तआला खां माफ़ी वठंदव त अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजा सभु गुनाह माफ़ु करे छॾींदो, जेके बि गुनाह हुजनि। पर इंसानु जेको आहे इन जो मक़सदु इहो न आहे तव्हां अगरि कंहिंखां माफ़ी वठो, तव्हां ग़लती कई ऐं तव्हां उन खां माफ़ी वठो ऐं तव्हांखे उन तव्हांखे चयो त मां तोखे माफ़ु करे छॾियो, उन माफ़ु त करे छॾियो, उन जो मक़सदु इहो न आहे त उनजो रिलेशन तव्हां सां वरी, उनजो रिश्तो तव्हां सां वरी ओढ़ो ई हुजे, पर उन तव्हांखे माफ़ु करे छॾियो
अलयोम जो हिते मक़सदु इहो बि आहे अलैकुमुल योम मतिलबु अॼु जे ॾींहं ते मतिलबु हाणे इहा शइ हिते ख़तमु थी वई, मां क़यामत वारे ॾींहुं बि इहा शइ न खणी ईंदुमि ऐं हाणे इन शइ जो ॿियो कंहिंसां ज़िक्र बि न कंदुमि। अगरि तव्हां कंहिंखे माफ़ु था कयो त उनजो मक़सदु इहो आहे त तव्हां उनखे वरी उहा शइ रिमाइंड न कराईंदव, तव्हां उनखे वरी उन जे बारे में शक ई न कंदव, तव्हां उनखे माफ़ु करे छॾियो मतिलबु माफ़ु करे छॾियो। अलाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अगरि तव्हां कंहिंखे माफ़ु था कयो त अलाह सुब्हानहु व तआला तव्हांखे माफ़ु थो करे, त अलाह सुब्हानहु व तआला असांखे माफ़ु करे इहा हिकिड़ी वॾी शइ आहे। त अलाह यग़फिरुल्लाहु लकुम वहु अरहमुर राहिमीन, अलाह सुब्हानहु व तआला तव्हांखे माफ़ु, यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि खे चए थो अलाह सुब्हानहु व तआला तव्हांखे माफ़ु कंदो ऐं उहो अरहमुर राहिमीन आहे। त हिते माफ़ु करण जे बारे में ॿियो बि हिकिड़ो किस्सो आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा चाचा हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु उन्हनि सां तमामु घणी मोहबत कंदा, तमामु घणो प्यारु कंदा। त सभ खां वॾी ॿियो नंबर सभ खां वॾी में वॾी जंग जेका आहे जंग अहद, उहो उन में हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु खे शहीद कयो वियो ऐं शहीद करण खां पोइ उन्हनि जी जेका बॉडी आहे उन्हनि जो जिस्म आहे उन सां तमामु बद तरीक़े सां पेश आया जेके मुशरिकीन मक्का हुया। त उन जेको वहशी हुयो उन जेको आहे परे खां तीर हलायो उनखे जेको आहे शहीद कयो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तमामु घणा अफ़सोस हुयो। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर हुई त इहे शुहदा आहिनि, इहे शहीद आहिनि ऐं इहे जेके जन्नत में वेंदा, पर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको ॾुखु हुयो उहो हुयो इहो जेको इहा जेका शइ आहे इहा इंसान में अलाह सुब्हानहु व तआला फीलिंग्स रखियूं आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणो उदास हुया, तमामु घणी मोहबत कंदा हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु सां। उनखां पोइ जॾहिं फ़तह मक्का थियो, सभु मुस्लमान थियण लॻा, वहशी खे ख़बर पई त हाणे अगरि मां मुस्लमान न थियुसि त थी सघे थो मूंखे जेको आहे मुस्लमान जेको आहे मारे छॾनि। उन्हनि खे ख़बर हुई त मूंखे सभु सुञाणीनि था उहे, हाणे उन वक़्तु जेको मुस्लमान थी रहियो हुयो मक़सदु इहो हुयो त उहो जेको आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां वञी ऐं उन्हनि जे हथ ते बैत करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अचे, त उनखां पोइ उहे मुस्लमान मञियो वेंदो। त हाणे वहशी जेको आहे उनखे ख़बर हुई मां अगरि वेंदुसि ओपनली त मूंखे मुस्लमान अधमां ई कढी छॾींदा, त उनखे पंहिंजो पाण खे कवर कयो, पंहिंजे पाण खे कवर करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे भरिसां आया ऐं उन्हनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे सुञातो, चई त तूं उहो ई वहशी आहे जंहिं हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु खे शहीद कयो। उन्हनि चयो त हा, चई मूंखे ॿुधाए त तूं उनखे कीअं शहीद कयो। हाणे उहे न पिया ॿुधाइनि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त मां ॿुधणु थो चाहियां त तूं उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां शहीद कयो। पोइ उन्हनि उहा शइ ॿुधाई ऐं उन्हनि बैत कयो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त अॼु जेको आहे माफ़ी जो ॾींहुं आहे, मां जेको आहे तोखे माफ़ु करे छॾियो, पर अॼु खां पोइ तूं मुंहिंजे अॻियां न अचिजांइ, तूं पंहिंजी शिकिल जेका मूंखे न ॾेखारिजांइ, मुंहिंजे अॻियां न अचिजांइ। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे चयो त मां तोखे माफ़ु करे छॾियो, पर पोइ बि उन्हनि खे ईअं चयो त मुंहिंजे अॻियां न अचां। उन्हनि खे उहो जेको ॾुखु हुयो हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु जो, उहो जेको ॾुखु हुयो उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो वियो न हुयो। त उन्हनि त उन्हनि खे माफ़ु करे छॾियो, पर उनखां पोइ बि उनखे चयो त तूं जेको आहे मुंहिंजे अॻियां न अचिजांइ। त इन मां इहे शयूं अलाह सुब्हानहु व तआला गफ़ूरुर रहीम आहे। अलाह सुब्हानहु व तआला तव्हां को बि गुनाह था कयो उहो माफ़ु करे, जेको बि वॾो गुनाह हुजे अलाह अज़्ज़ व जल तव्हांखे माफ़ु करे छॾींदो। पर हाणे इलाही माण्हू हूंदा आहिनि जेके कंहिंजो गुनाह कंदा आहिनि, उनखां माफ़ी वठंदा आहिनि, उनखां पोइ चवंदा आहिनि न मूंखे माफ़ु कयो अलाए न कयो। उहा जेका शइ आहे उहा पंहिंजी जॻह ते आहे, पर तव्हां अलाह अज़्ज़ व जल खां माफ़ी था वठो त अलाह ताला तव्हांखे माफ़ु करे छॾींदो। हिते यूसुफ अलैहिस्सलाम फरमाइनि था यग़फिरुल्लाहु लकुम वहु अरहमुर राहिमीन, तव्हां जेको आहे तव्हांखे अलाह सुब्हानहु व तआला माफ़ु करे छॾींदो, अलाह सुब्हानहु व तआला तव्हांखे बख़्शे छॾींदो ऐं उहो अरहमुर राहिमीन आहे। अलाह सुब्हानहु व तआला तव्हांजा सभु गुनाह जेके आहिनि उहे साफ़ु करे छॾींदो। ऐं अॼु जे ॾींहं ते तव्हां ते का बि मयार कोन्हे, तव्हांजे मथां का बि उहा शइ कोन्हे, जेको बि तव्हां माज़ी में कयो आहे उहा शइ सॼी ख़तमु थी वई। इन करे कोई बि गुनाह थी थो वञे, इन मक़सदु इहो न आहे त तव्हां उन माण्हू खां माफ़ी वठो त पोइ अलाह ताला माफ़ु कंदो। इहा ॻाल्हि सही आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। तव्हां अगरि कंहिंसां ग़लति कयो आहे त तव्हां उनखां वञी माफ़ी वठो, इहा सुठी ॻाल्हि आहे, पर इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां अलाह सुब्हानहु व तआला खां माफ़ी न वठो। इलाही ग़लति कॉन्सेप्ट हूंदो आहे, चवंदा आहिनि हिन एतिरा गुनाह कया आहिनि, एतिरा गुनाह कया आहिनि, हाणे अलाह सुब्हानहु व तआला खां माफ़ी थो वठे। त अलाह सुब्हानहु व तआला फरमाए थो त मूं ॾे अचो, अलाह सुब्हानहु व तआला चए थो मूं ॾे अचो, मां तव्हांखे माफ़ु कयां। त मां ऐं तव्हां केरु आहियूं कंहिंखे चवण वारा त अलाह ताला तोखे माफ़ु न कंदो, त अलाह सुब्हानहु व तआला तोखे माफ़ु न कंदो। असां वटि इलाही ग़लति जेके इहे कॉन्सेप्ट वेठल आहिनि त अलाह ताला हिन खे माफ़ु न कंदो, हिन मूंसां एॾो ग़लति कयो आहे। त ईअं बि थींदो आहे त असां अलाह अज़्ज़ व जल जो नालो जेको आहे उहो इस्तेमालु कंदा आहियूं त अलाह सुब्हानहु व तआला तोखे ॾिसी रहंदो, अलाह सुब्हानहु व तआला तोखे दोज़ख में विझंदो, अलाह सुब्हानहु व तआला मां तोखे क़यामत वारे ॾींहुं इन शइ जो जवाबु जेको आहे इन शइ जो सुवालु पुछंदुमि। असां इहे शयूं इस्तेमालु कंदा आहियूं ॿिए खे घटि करण लाइ, ॿिए खे पिटण लाइ, ॿिए खे जेको आहे नीचो ॾेखारण लाइ, पंहिंजो पाण खे
सुपीरियर साबित करण लाइ या कंहिंखे धमकी ॾियण लाइ, इहे शयूं इन जे लाइ न आहिनि। इहे जेके आहिनि ग़लति कॉन्सेप्ट आहिनि जेके असां वटि वेठल आहिनि, ऐं इहे शयूं इन लाइ न आहिनि त असां अल्लाह सुब्हानहू व तआला जो नालो इस्तेमालु कयूं कंहिंखे दोज़ख में विझण लाइ। तव्हां जे अॻियां कोई जानवर अगरि बाहि में सड़ंदो न, तॾहिं बि तव्हांजो दिलि रोईंदो, तव्हां कोशिशि कंदो तव्हां उनखे बचायो। त कंहिं इंसानु तव्हांजे अॻियां सड़ंदो त हा तव्हांखे कीअं महसूसु थींदो। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।